अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ में भली कार आऊं आहियां रोशनी मेमण। नाज़रीन, सभ खां पहिरीं ख़बर अवां सां शेयर कंदासीं। कराची खां अवां खे ॿुधाईंदासीं NTS पास कंदड़ उम्मीदवारनि एहतजाज कयो आहे, जॾहिं त CM हाउस ॾांहुं वधण जी कोशिश बि कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची खां अवां खे ॿुधायूं पिया NTS पास कंदड़ उम्मीदवारनि एहतजाज कयो आहे। CM हाउस ॾांहुं वधण जी कोशिश बि कई वई आहे। पुलिस एहतजाज कंदड़नि खे CM हाउस वञण खां रोके वरितो आहे, जिन वटां लठबाज़ी बि कई वई आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। कराची खां अवां खे ॿुधायूं पिया NTS पास कंदड़ उम्मीदवारनि एहतजाज कयो आहे। CM हाउस ॾांहुं वधण जी कोशिश कई वई आहे। पुलिस एहतजाज कंदड़नि खे CM हाउस वञण खां रोके वरितो आहे, जिन मथां लठबाज़ी बि कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। NTS पास कंदड़ उस्ताद उम्मीदवारनि एहतजाज कयो आहे। CM हाउस ॾांहुं वधण जी कोशिश बि कई वई आहे। पुलिस एहतजाज कंदड़नि खे CM हाउस वञण खां रोके वरितो आहे, जिन मथां लठबाज़ी बि कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची खां अवां खे ॿुधायूं पिया NTS उस्ताद उम्मीदवारनि एहतजाज कयो आहे। CM हाउस ॾांहुं वधण जी कोशिश कई वई आहे। पुलिस एहतजाज कंदड़नि खे CM हाउस वञण खां रोके वरितो आहे, जिन मथां लठबाज़ी बि कई वई आहे। केतिरनि ई उस्तादनि खे गिरफ़्तार बि कयो वियो आहे, जॾहिं त CM हाउस ॾांहुं वधण जी कोशिश कई वई आहे। उस्तादनि ते पुलिस कड़की पई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची खां अवां खे ॿुधायूं पिया NTS टेस्ट पास कंदड़ उस्ताद उम्मीदवारनि एहतजाज कयो आहे। CM हाउस ॾांहुं वधण जी कोशिश कई वई आहे, जिन मथां पुलिस कड़की पई आहे। पुलिस एहतजाज कंदड़नि खे CM हाउस वञण खां रोके वरितो आहे, जिन मथां लठबाज़ी बि कई वई आहे। कराची खां अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। पुलिस एहतजाज कंदड़नि खे CM हाउस वञण खां रोके वरितो आहे। उस्तादनि ते लठबाज़ी बि कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची खां